जी सिंध हुकूमत के सकाफ़त खाते पारां हैदराबाद में हर साल जियां हिन साल भी 8हों लिटरेचर फेस्टिवल जो है वो मुनक़िद किया वियो है, जैमें सिंध के मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां जेके अदीब दानिशवर ऐं हैदराबाद के आस पास इलाइक़नि जा जेके माण्हू आहिनि उन्हनि हिते वॾी अंग में शिरकत कई है। हिन मेले के हवाले से अव्हांखे ॿुधाइजे त मेले में जो है वॾी अंग में जो है मुख़्तलिफ़ सेशन्स थी रहा आहिनि। उन सां गॾु हथ जे हुनर जो है वो भी मेलो लॻो आहे। जॾहिं त हिन मेले में आर्ट गैलरी भी लगाई हुई है। हिन मेले में अचो त आर्टिस्टनि सां ऐं मुख़्तलिफ़ जेके मर्तबे फ़िक्र जा माण्हू आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे। फेस्टिवल में आयासीं जिते असां जाम एंजॉय कयोसीं, जिते असां तरह तरह जा स्टॉल्स ॾिसासीं ऐं असांखे हिननि जी ख़ासि ॻाल्हि इहा लॻी त हिननि असांखे चांस ॾिनो डांस परफॉर्म करण जो ऐं असां पंहिंजे कल्चर खे ज़ाहिर कयोसीं, असांजो कल्चर किथां बिलोंग करे थो ऐं असां तमामु एंजॉय कयोसीं। किताब ॾिठियूं आहिनि ऐं हिते जाम सारियूं खाइण पीअण जूं शयूं बि आहिनि। माशाल्लाह से इलाही सुठो फेस्टिवल आहे। हिते इलाही सारा फेयर्स भी लॻल आहिनि, मेला भी लॻल आहिनि, मतिलबु इलाही इंजॉयबल आहे, इलाही सुठो आहे। असां हिते घुमूं बि पिया, हींअर भी ॾाढो मज़ो अची रहियो आहे। हैदराबाद जे इन फ़ज़ाउनि में जंहिं महिल लिटरेचर फेस्टिवल शुरू थो थिए त मुंहिंजे ख़्याल में हैदराबाद जे लाइ हिकिड़ो तमामु अहम इक़दाम थो थिए। हाणे विच में इन ई जाइ ते सूफ़ी मेलो शुरू अयाज़ मेलो शुरू थियो, वरी सूफ़ी मेलो थियो, हाणे हैदराबाद लिटरेचर फेस्टिवल। त मुंहिंजे ख़्याल में हैदराबाद जो हे सिंध म्यूज़ियम या हैदराबाद एॾो रिच आहे हिन हिसाब सां जो हिते कॾहिं बि को प्रोग्राम अहिड़ो थिए थो। अहिड़े मेलनि जी मां सम्झां थी हर शहर में ज़रूरत आहे। छो त असांजे नौजवान जेकी आहे उहा असांजी कल्चर खां सफ़ा परे आहिनि, उन्हनि खे असांजी कल्चर जी ख़बर न आहे। छो उन्हनि खे इहा हूंदो आहे त कल्चर डे टोपी डे हे मञनि, असांजो कल्चर छा आहे, असांजा अदीब छा आहिनि, असांजा शौरा छा आहिनि, उन्हनि जे हवाले सां असांजो नौजवान सफ़ा परे आहिनि। जेके डिस्कोर्स ऐं डिस्कशन सेशन्स में थियनि था उहे बि इंतिहाई कराइता आहिनि। उन्हनि सां बि इलाही सारियूं नयूं ॻाल्हियूं साम्हूं अचनि थियूं। असां हिन में 34 सेशन रखिया आहिनि। मुशाइरो आहे आचर जी राति, उन खां अलावा 2 ॾींहं म्यूज़िक आहे, उन में बि सिंध जा नाले वारा फ़नकार शरीक थी रहिया आहिनि ऐं आर्ट एग्ज़िबिशन रखी आहे, हुनरमंद नुमाइश रखी आहे। हैदराबाद लिटरेचर फेस्टिवल जी शुरूआत थी आहे तक़रीबन 2016 खां वठी तव्हां ॾिठो त हिते जेको जीअं ई सियारे जी मौसम अटे थी पई अदबी सरगर्मी मदद थियूं आहिनि, सवाइ उनजे कोरोना जे जेको मौक़ो 1 साल जो आयो जेके आहे हिननि एक्टिविटीज़ सां घणो कुझु असां सिखूं था, मुहबतूं वधनि थियूं। तव्हां ॾिसूं था ॾींहों ॾींहुं जेका आहिनि मेलनि में पब्लिक जो अचण जो रुझान वधे थो। हिन वक़्त जो शुरू में थोरो घटि हूंदा, पर राति जॾहिं थींदी थी जीअं राति थधी थी थिए तीअं माण्हू कमनि कारनि खां मोटनि था त उते महसूसु था थियनि। छो जो ॾिसो था हिते बुक फेस्टिवल्स आहिनि, हिते एग्ज़िबिशन्स आहिनि, जेका आर्टिस्ट जो एग्ज़िबिशन्स थियूं थियनि, बुक लॉन्चिंग्स थियूं थियनि पिया, मुशाइरा था थियनि पिया, मौसीक़ी थी थिए पई, हिकिड़ी घरनि जूं कचहरियूं थियनि थियूं पियूं जेका आहिनि। ऐं इहो असां बेसिकली जेका आहे न सिंधी माण्हुनि जो रूह आहे। जेकॾहिं असां वटि इहे अदबी सरगर्मियूं न आहिनि त ॼण असां पाण खे जेका न हिकिड़ा उदास था महसूसु कयूं पिया जेके आहे बिल्कुलु हिते मौजूदु माण्हुनि जी अवां ॻाल्हि ॿोल ॿुधी, हुननि जो चवणु आहे त घुट ऐं ॿुसट वारे माहौल में सिंध सरकार पारां अहिड़ा जेके फेस्टिवल कराया पिया वञनि उहा हिकु ख़ुशाईंदा ॻाल्हि आहे। कैमरामैन नियाज़ मल्हा सां गॾु इमाम अली भलाई, KTN न्यूज़, हैदराबाद।